नाज़रीन, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी मां बणिजी वई। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नानो, बिलावल भुट्टो ज़रदारी मामो ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी मासी बणिजी वई। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे घर में हिकु ॿी ख़ुशी जो लम्हो आयो आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी माउ बणिजी वई आहे, जंहिं बाद अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नानो, बिलावल भुट्टो ज़रदारी मामो ऐं आसिफा मासी बणिजी वई आहे। बख्तावर भुट्टो ज़रदारी समाजी राबतनि वारी वेबसाइट ट्विटर ते ट्वीट कंदे ऐलान कयो त उन ॻाल्हि जी ख़ुशी थी रही आहे त खेसि पुटु ॼाओ आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी भेण बख्तावर भुट्टो ज़रदारी जो ट्वीट रीट्वीट कंदे लिखियो त हू बाज़ाब्ता तौर ते मामो बणिजी वियो आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी नंढी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी बि भेण जो ट्वीट रीट्वीट कयो ऐं लिखियो त हू बाज़ाब्ता तौर ते मासी बणिजी वई आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी 29 जनवरी ते बिलावल हाउस कराची में पाकिस्तान जाए दुबई जे सनतकार महमूद चौधरी सां थी हुई। निकाह जी तकरीब में बिलावल भुट्टो ज़रदारी जो खानदान ऐं महमूद चौधरी जा माइट पिण शरीक थिया हुआ। बख्तावर जी शादी जूं तकरीबूं 25 जनवरी खां संदसि 31 सालगिरह जे मौक़े ते शुरू थियूं हुयूं ऐं तकरीबन जी शुरूआत मेलाद जी महफ़िल खां कई वई हुई।